नाज़रीन, गढ़ी खैरो जे बेगारी कैनाल जा आबादकार पानी की खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे, जंहिं सबब सिंध बलोचिस्तान ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअत्तिल थी वई। इन हवाले से पेश आहे बचल कमराणी जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, इन वक्त असां मौजूद हूँ गढ़ी खेरे जी बेगारी शाख पुल ते, जिते बेगारी शाख का निकरदड़ ईदन वाह, सिर वाह, लुंड मेनर बेगारी जा टेल जा आबादगार पानी की खोट खिलाफ़ एहतजाज करे रहा आहिनि, जेको सिंध बलोचिस्तान रोड ते धरणो हणी वेही रहिया आहिनि। धरणो 2 कलाकनि खां जारी आहे। धरणे सबब सिंध ऐं बलोचिस्तान का ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक सख्त मुतासिर थी वई आहे। चो त आबादगारनि खां पुछंदासीं तो उन्हनि जो छा चवणु। सुबह का वठी तकरीबन 7 बजे का ही स्टार्ट आहे ऐं असां इरिगेशन डिपार्टमेंट जी नाअहली जे करे इहा चीज़ आहियूं आहे ऐं असां मुसलसल 1.5 महीने का असां पानी के जेको आहे निगलेक्ट कयो थो वञे। असांजे पुछड़ वारनि के जेके RD 78 खां 3 शाखा निकिरनि थियूं, ईदन कैनाल, सीरवा कैनाल, लुंड मेनर, इन्हनि खे मुकम्मल जेको आहे त हमेशह हर साल जीअं तदारुक नथो कयो वञे। जेको इरिगेशन डिपार्टमेंट जेको असदुल्ला शेख ऐं चीफ जेको आहे त मसूद अहमद सेहड़ साहब जेको हिते जॾहिं बि आया आहिनि त पाणी वापसि हलियो थो वञे। ऐं असां कल्ह खां वठी जेको आहे मीर मोहसिन ख़ान शैलानी साहब जेको आहे त असां सां गॾु जेको आहे उहो ताउन में कटे आहे। हिन टाइम बि शहर मुकम्मल जेको आहे धरणे में ऐं मुकम्मल जेको शटर बंदि हड़ताल में असां सां कटे आहे ऐं हुन ताउन करे थो भरपूर। ऐं असां मुकम्मल जेको वरी बि असां जेको आहे त मथे चीफ ऑफ आर्मी, चीफ ऑर्गेनाइज़ खां सुप्रीम कोर्ट का मुतालबो कयूं था त असां जेके पुछड़ वारा आहिनि इन्हनि जी तदारुक कई वञे। आबादकारनि इहो चयो त गढ़ी खेरे में हर वक्त जेको आहे सो जॾहिं सारियल फसल की मौसम थींदी आहे, उन वक्त जेको आहे सो टेल जी आबादकारनि खे सख़्तु जेको आहे सो पानी की खोट की वजह से नुकसाननि खे मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। जॾहिं त आबादकारनि इहो चवणो हुयो त जेको आहे सो हिते गढ़ी खेरे में मौजूदु जेको SDO जी पोस्ट ते आहे सर्वेयर अनवर मुगेरी, उन करप्शन ऐं रिकॉर्ड टोटे छॾिया आहिनि। उनजी करप्शन की वजह खां टेल जा आबादगार पानी खां महरूम आहिनि। इन्हनि जो इहो चवणो त असां डिप्टी कमिश्नर जेकबाबाद ऐं कमिश्नर लाड़काड़ो खां मुतालबो करूं था त जेको करप्ट इरिगेशन अमलो आहे उन जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई करे असांजे टेल जे आबादगारनि इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन राशिद अली बबर सां गॾु मोहम्मद बचल कमराणी, मेरान TV, गढ़ी खेरो।